कुझु माण्हुनि खे शायदि ख़बर हुजे त सिंधी यूनिवर्सिटी में वाहिद माण्हू आहे जेको पिनिस्टेक में जेको एटॉमिक रिएक्टर जी रेडिएशन डिवीजन आहे उते मूं कमु कयो आहे। कॾहिं माना माण्हुनि खे त हिकिड़ो पासो ख़बर आहे त हिकिड़ी डफर माई आहे हिते जाज कंदी आहे नारा हणंदी आहे ॿियो कुझु कोन्ह कंदी आहे। एनीवे उते पिनिस्टेक में मां वियसि ऐं पिनिस्टेक जो जेको हेड हुयो मुंहिंजो उनजो रेडिएशन डिवीजन जो डॉक्टर रिफ़त महमूद हो मुंहिंजो पोस्ट सुपरवाइज़र हो। उते मां पंहिंजे हिसे जो कमु कयो पर मूंखे ज़िद इहो हुयो त छा जेकॾहिं वाइस चांसलर न चाहींदा असांखे त असां पंहिंजी तहक़ीक़ बि न करे सघंदासीं। उन दौरान स्लॉट्स आयूं स्कॉलरशिप जूं मूंखे कोन ॾिनियूं हुयूं त मां ॿाहिरि पढ़णु वञी सघां। अमर सिंधू जे लाइ अप्लाई कयो उन चयो असांखे त भला वाइस चांसलर स्लॉट कोन ॾींदो असां उनजे अगेंस्ट लिखूं पिया त भला असां जीअं मां पिनिस्टेक निकिरी वियसि अमर सिंधू कराची हली वई यूनिवर्सिटीअ में एमफिल करणु उनखे NOC न ॾिननि त उहा रिसर्च करे सघे। मूंखे फॉर्चुनेटली खावड़ साहब जे करे NOC मिली वई। सो खावड़ साहब जे करे मूंखे इजाज़त मिली त मां रिसर्च करणु वञा। ॿियो मूं मां बेज़ार आहे ॾाढा त निकिरे था। सो उनजे करे मूंखे इन लाइ इजाज़त ॾिनी वई त निकिरे त मां इन लाइ निकितसि ऐं मुंहिंजे लाइ इहा ब्लेसिंग इन डिस्गाइज़ हुई। उते मुंहिंजो हिकिड़ो ॾाढो इंटरनेशनल एक्सपोजर थियो ऐं मूं शायदि सिंध यूनिवर्सिटीअ में हिन महिल ताईं मां पहिरीं ख़ातून रिसर्चर आहियां जंहिं जंगी सर खां वठी पसनीअ ताईं जेको ही समुंड आहे न सिर्फ़ु उते मां वियसि उते मां 2 महीना रिसर्च कई उते मूं सैम्पलिंग कई ऐं इन जो डेटा कलेक्ट कयो ऐं असां हिकिड़ो वॾो कॉम्प्रिहेंसिव रिसर्च प्रोजेक्ट हो जेको असां पब्लिश कयो त इन समुंड में कहिड़ी सूरत हाल आहे पाणीअ जी उते पॉल्यूशन केतिरी आहे ऐं कीअं उतां जो थिए पियो त उहो सॼो कमु कयो। वापसि वरी मुंहिंजी डिग्री फॉर्चुनेटली थी वई PhD जी। उनखां पोइ मूंखे पोस्टडॉक करण में PhD में तक़रीबन 5 सालनि जो अरसो लॻो छो जो मां हिन सियासत में अची वियसि। मुंहिंजी पोस्टडॉक रिसर्च वरी मां स्वीडन करणु वियसि। उन में बि इहो त जीअं त मां पप्पा सां सेक्रेटरी हुअसि त फेडरल हेक सां बि डेफिनेटली जॾहिं तव्हां कंहिं पोज़ीशन में हूंदा हो त क्रिटिसिज़म कंदा आहियो त सॼी फेडरेशन ऑल पाकिस्तान एकेडमिक स्टाफ एसोसिएशन फपॉस आहे उनजी मां सेक्रेटरी चूंडी वियसि 200 यूनिवर्सिटियूं पाकिस्तान जूं त उन्हनि जे लाइ मूंखे केॾी महिल चेयरमैन हेक से ॻाल्हाइणो पवंदो केॾी महिल उन ते क्रिटिसिज़म करणी त जॾहिं बि मां मोकिलींदी हुअसि पंहिंजा डॉक्यूमेंट्स त मूंखे पोस्टडॉक ॾियो त मूंखे पोस्टडॉक हेक में ब्लैक लिस्टेड थियलु त हिनखे पोस्टडॉक न आहे ॼण हिनखे माना प्रोजेक्ट न आहे ॼण। ऐं उनखां पोइ मूं इंटरनेशनली स्कॉलरशिप पोस्टडॉक जी विन कई ऐं स्वीडिश गवर्नमेंट जी कई। उतां करण खां पोइ मां नॉर्वे गवर्नमेंट जी कई। उहा सॼी उतां जी फंडेड हुई यूनिवर्सिटी ऑफ सिंध ऐं सिंध हेक या फेडरल हायर एजुकेशन कमीशन अॼु ॾींहं ताईं मूंखे हिकिड़ी पेनी बि न ॾिनी आहे त मां पंहिंजी हायर स्टडीज़ कयां परस्यू करे सघां। बल्कि जिथे मुंहिंजो ड्यू राइट ठहियो आहे न उते बि मूंखे मुंहिंजे पोज़ीशन जे करे ह्यूज डिसएडवांटेज रहियो आहे। माना मूंखे रिसर्च प्रोजेक्ट ईंदा आहिनि त मां एवेल्यूएट करे ॾियां मां उन लाइ अहल आहियां त मां कंहिं ॿिए खे तइ करे ॾियां त उनजी डिग्री इक्विवेलेंट आहे उन लाइ मां हेक जे नज़र में अहल हूंदी आहियां। मां उन लाइ अहल हूंदी आहियां त हीउ रिसर्च प्रोजेक्ट उनखे ग्रांट ॾिनी वञे या न ॾिनी वञे उहा एवेल्यूएशन करण लाइ अहल हूंदी आहे। पर जॾहिं मां पंहिंजो प्रोजेक्ट मुंहिंजे नाले सां वेंदो आहे त उन प्रोजेक्ट खे उछलाईंदा आहिनि त हिनखे प्रोजेक्ट न आहे ॼणो। एतिरे क़दुरु जो असां हिकिड़ी टेस्ट करणु चाहियो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजी दोस्त आहे डॉक्टर अंबर रेहाना सोलंकी ऐं जंहिं प्रोजेक्ट ते मूंखे नॉर्वे गवर्नमेंट फंडिंग ॾिनी त मां उते वञी कमु कयां उहो प्रोजेक्ट फेडरल हायर एजुकेशन कमीशन रिसर्च लाइ रिजेक्ट करे छॾियो हुयो। भई प्रेजुडाइसिस जी मां लेवल पई ॿुधायां। हिकिड़ो असां प्रोजेक्ट मोकिलियो जेको रिजेक्ट थी वियो। मां अंबर खे चयो अंबर हिन मां मुंहिंजो नालो कढी छॾ। अंबर उन मां नालो कढियो वरी मोकिलियो उहो प्रोजेक्ट एक्सेप्ट थी वियो। त एतिरी लेवल ते माण्हुनि खे त एडवांटेजिस नज़र अचनि था पर जेतिरो उन सॼी पोज़ीशन जे नतीजे में जेतिरो मूं अकेडमिकली पे कयो आहे जेतिरो मूं इकोनॉमिकली पे कयो आहे छो जो इकोनॉमिकली जेके ॿिया तव्हां ॾिसो था त टीचर्स बेनिफिट अवेल कनि था मां उन्हनि खे बि सेक्रीफाइस कंदी आहियां छो जो अगरि मां बेनिफिट वठंदसि त मां ॻाल्हाए न सघंदसि। त इहे जेके पे कयो आहे सॼी पोज़ीशन जो इहो मुंहिंजे अकेडमिक जर्नीअ ते बि जो एॾो मुंहिंजे PhD माना जेका एॾी स्टूडेंट ब्राइट हुई जेका कमीशन में नंबर 1 हुई जेका स्टूडेंट्स पंहिंजे हर पोज़ीशन ते अचे पई उन स्टूडेंट जी PhD खे 7 सालनि ताईं ॻेले वियो। 6 साल 4 साल जो कमु हो 3 साल रुॻो मूंखे इहो इंतज़ारु करिणो पियो त मूंखे टाइम मिले त मां पंहिंजो कमु प्रेज़ेंट कयां एतिरी लेवल ताईं। उनखां पोइ जेको रिसर्च ग्रांट ॾींदा जेके पेपर पब्लिश थींदा मूंखे ग्रांट ॾिनी वई
जेको स्टडी लीव वठी PhD कंदो आहे स्टूडेंट, अॼु मां उन्हनि सभिनी टीचर्स खे वठी उहा ग्रांट हूंदी आहे उन्हनि खे मिलंदी आहे, PhD पैकेज मिलियो वेंदो आहे। मूंसां गॾु मुंहिंजी ॿी कलीग हुई PhD करे रही, हुनखे ॾिनी वई, मूंखे न ॾिनी वई। मतिलबु एडमिनिस्ट्रेशन सां ॻाल्हायो त एडमिनिस्ट्रेशन तव्हांजे अगेंस्ट एक्शन खणंदी, पर मूंखे जेका न विक्टिम रोल प्ले करण जो कॾहिं बि को शौक़ु कोन रहियो आहे। आई एम नॉट अ विक्टिम, आई एम अ सर्वाइवर। जेकॾहिं मूंखे हुननि जॾहिं विक्टिम ठहण जी कोशिशि कई तॾहिं इहे ई नंढा नंढा हिकिड़ी पेटी शयूं हुयूं, मां रस्ता ॿिया कढी पंहिंजो मुंहिंजो अकेडमिक गोल पंहिंजा अचीव कया ऐं बेटर वे में अचीव कया। ऐं उनखां पोइ पंहिंजियूं जेके डिग्रियूं हुयूं उहे पंहिंजूं कंप्लीट कयूं, छो जो जेतिरो हिननि मूंखे दॿाइण जी कोशिशि कई जेका माण्हुनि खे नज़र कोन पई अचे। हिकिड़ी त नज़र थी अचे न, हिकिड़ियूं शयूं जेके मुंहिंजो अकेडमिक रिकॉर्ड खणी ॾिसो त यूनिवर्सिटी हिकिड़ी पेनी बि मुंहिंजे स्टडी ते ख़र्चु न कई आहे, ऐं ॿिए तरफ़ यूनिवर्सिटी करोड़ ॾेई माण्हुनि खे मोकिलियो ॿाहिरि त PhDयूं करे अचो। उहे करोड़ वठण खां पोइ हिते नौकरियूं बि न कनि, उहे ॿाहिरि मुल्कनि में यूनिवर्सिटियुनि में पढ़ाइनि पिया। ऐं एट द एंड सभ खां वधीक अगरि सिंधी यूनिवर्सिटी में क्रिटिसिज़म कंहिं फेस कयो हूंदो पब्लिक जो त उहा प्रोफेसर अरफान अमला हुआ, छो जो उहा ॻाल्हाए थी सिंपल।